जी लतीफ़, जय जरवारी। नौन्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी ऐं दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां अमर शहीद भगत कमराम ते हीणनि जो हमराह क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं जा मुख्य महिमान संत साईं राजेश लाल कंवर, गद्दी नशीन कंवरधाम अमरावती ऐं सेमिनार जी कन्वीनर बीना श्रृंगी। सिंधी एकेडमी जा सेक्रेटरी डॉक्टर रमेश लाल ऐं ॿिया मौजूद रहिया। अदबी इजलास में लेखिका ब्रॉडकास्टर शालिनी सागर धणी जे सचे पांधेड़े भगत कंवराम जे जीवन ऐं कार्यनि ते वीचार पेश कया। इन मौक़े ते लेखिका जो गंगा लहरी उनवान वारो किताब साईं राजेश लाल कंवर, गद्दी नशीन कंवरधाम अमरावती जे संत ऐं मानवारी ज्योति मोरदिया किताब रिलीज़ कंदे लेखिका खे आशीर्वाद ॾिनी। अदबी इजलास में पेश कयल तासरात अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। शालिनी सागर। डॉक्टर रमेश लाल बेहद ई सुठो ऐं तफ़सीलवार पेपर पेश कयो, जंहिंते मां चवां कि भई ही कान हुननि जे बालपण खां वठी गुरुअ ताईं ऐं फैमिली जेका हुननि जी हुई, फैमिली लाइफ कीअं हुननि शुरूआत कई, कीअं गुरुअ जे हिननि जे सानिध्य में आया ऐं उन्हनि सां हुननि पंहिंजो इहो सफ़र रूहानी सफ़र शुरू कयो, त उन्हनि सॼो अहवालु इन बारे में ॾिनो। बालपण जो बि अहवालु हो, कहिड़ी तरह सां हू होको ॾेई करे कोहर विकिणंदा हुआ। मां कुझु हिननि जी चयो कि एॾो हुननि में हुयो कि हिकु हथु ॾे ॿियो हथु न ॾिसे। इहा जेका आहे सा तमामु घटि थींदी आहे। असीं छो जो हू उन लेवल खां मथे हा, इंसानी लेवल खां मथे हा, तॾहिं हू ईअं कंदा हुआ कि जेको बि कुझु कमु कंदा हुआ त हिकु हथु कंदो हो त ॿिए खे ख़बर कान पवंदी। त मूंखे हिकिड़ो किस्सो यादि अची रहियो आहे कि हिकु दफ़े हिकिड़ी ग़रीब काई औरत आई, चई मुंहिंजी धीअ जी शादी आहे, मूंखे उनजे लाइ कपिड़ा कान्हनि के, मूंखे वॻो जेको आहे सो उन लाइ कोन कान्हे। भगत साहब चुपचाप उथी विया अंदरि कमरे में ऐं हिकु हड़ उतां खणी आया, जेका भगत साहब खे हुननि जी घरवारीअ जे लाइ ॾिनल हुई कि ही तव्हांजी घरवारीअ जे लाइ आहे। उहा चुपचाप हड़ कढी हुननि उनखे ॾिनी, चई कि बाबा हीअ आई आहे तुंहिंजे ई नाले ते, हीअ मां तोखे वापसि कयां थो। त इहा हुननि जी हिकिड़ी हुई कि भई हिकु हथु ॾे, खोले बि न ॾिठऊं त हिन जे अंदरि आहे छा। उहा चवंदा ई अखर इहो हा कि उहो ॾियण वारो हिकिड़ो आहे, मां त रुॻो वसीलो आहियां। उहा अमानत हुननि जी साईं जिन जी अमानत ही जेका मां तोखे ॾिनी आहे। त इहा हुननि में एतिरी मणिया हुई। ऐं मां इहे चवंदसि कि भगत कंवरराम साहिब जिन जी शख़्सियत उन ते थोरो मां रुॻो चवंदसि कि न सिर्फ़ु हू रूहानी रहबर हुयो ऐं रागी हुयो, पर हुननि जी शख़्सियत में, हुननि जे चहिरे में उहो तेज हुयो जंहिंखे ॾिसी हर माण्हू मोहित थींदो हो। कदावर शख़्सियत, बेकरा बुल्हा ऐं चहिरो जीअं मूं चयो त रूहानी चहिरो, उन में जेको तेज संभाल, उहो तेज सभिनी जे चहिरे में कोन हूंदो आहे। सिर्फ़ु जेके निष्काम सेवा कंदा आहिनि उन्हनि जे चहिरे ते उहा झलक पंहिंजो पाण हूंदी आहे। मां त रुॻो निमित आहियां, त असां मां कोई हुजे त शायदि इंसानी चोलो हुजे हा त उहे हिकदमि उन ते संतनि जी हुननि जे मथां आशीर्वाद हुई। ऐं अहिड़ा संत विरले असांजे हिन में ईंदा आहिनि जेके न सिर्फ़ु असांखे इहा शिक्षा ॾींदा आहिनि, जीअं 4 भाती या 6 भाती आहियूं, उहे कोन आहिनि। सॼो समाज बि हिकु असांजो जेको आहे सो उन में अची थो वञे, त असांखे बि सिंधी समाज में अॻिते वधी करे असीं उन में हथ वंडायूं। मूंखे यादि आहे ऑल इंडिया रेडियो जी नशरियात जी शुरूआत, वो जो इंजीनियर ख़ुदि उथी अची असांखे चवंदा हुआ कि इहे कहिड़े स्केल ते ॻाए रहिया आहिनि जो असांखे सम्झ में नथो अचे कि एतिरी हाई पिच ते इहो वॉइस कंट्रोल ऐं कोई माइक वग़ैरह इन तरह जा उन टाइम ते कान हूंदा हुआ। खुले में जेको आहे सो भगत विझंदा हुआ। पर मां इहे चवंदसि कि उन्हनि संतनि ते बि
कुझु जिन जो पाण में एको कान्हे, जीअं थोरी देरि अॻु असां चयोसीं कि समाज में एको आहे, उन वक़्तु विया जिन प्रतिभा देवी पाटिल साहब इहा ॻाल्हि कई, हीअ टपाले टिकली जो विमोचन राष्ट्र खे अॻियो त करिणो न त माणिकनि वोट। मां 2 लाइनूं पंहिंजूं जेके आहिनि से श्रद्धा जा गुल पेश कया आहिनि ऐं महिरबानी वरी जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो कि मां अहिड़े वॾे संत ते पंहिंजा कुझु वीचार पेश कया आहिनि।